शेर नंबर चौथो, सारे शहर भंभोर जी छॾे लोक लज़त। छा थी चए साथी? चए थी सारे शहर भंभोर जी, यानी मां सॼे भंभोर शहर खे उन जी ख़ातिर छॾे ॾिनो। जॾहिं पुनो ई न आहे त मां उते जी लज़त मज़ो सुकून वठी उन खां बग़ैर मां छा कयां? ठीक, हाणे हिन जी वरी ॿी माना छा थी निकिरे? सारे शहर भंभोर जी छॾी लोक लज़त, यानी सॼो शहर भंभोर जेको आहे उहो उतां जो लोक आम माण्हू जेका आहिनि सॼो हर ॻाल्हि तो ध्यानु हटाए, हर लज़त मज़ो छॾे करे उन्हनि खे सिर्फ़ु मुंहिंजी फिकिर आहे, मूं ते आङुरी था करनि, मूं ते तोहमतूं था आणनि त जेको आहे उहो तोखे पुनु जेको आहे उहो छॾे वियो आहे। ठीकु आहे, यानी हिकु इहो थी चए त मां जेका हुनजे करे भंभोर छॾियां थी, जो हाणे मूंखे हुते कंहिं बि माण्हू कंहिं बि शइ मां मज़ो नथो अचे। ठीकु आहे, लुत्फ़ नथो अचे, सुकून नथो मिले, बेचैनी आहे। ॿी माना इहा आहे त सॼो भंभोर शहर जेको आहे पंहिंजी हर दिलचस्पी छॾे करे हाणे उहो मुंहिंजे पुठियां पियो आहे, यानी मूं ते तोहमतूं थो हणे। तॾहिं चए थी तोरीअ ॾे को न को माण्हू आम इज़त। तोरीअ माने तोखां बग़ैर कोई बि माण्हू मूंखे आम इज़त नथो ॾे, यानी जीअं इज़त आम माण्हूअ खे इज़त ॾिबी आहे उहा इज़त बि मूंखे नथो ॾे। ठीकु आहे, जेका हिकु इंसान जो हक़ हूंदो आहे। पोइ चए थी थे साहु सिहत, यानी मां तंदुरुस्त थी वञा कॾहिं, या मां तंदुरुस्त थींदमि कॾहिं ॿीहर ॿारोचा अची, जे ए मुंहिंजा ॿारोचा ऐं मुंहिंजा बलोच ऐं मुंहिंजा पुनू ऐं मुंहिंजा साथी ऐं मुंहिंजा दोस्त जे तूं हिकु भेरो ॿीहर अची वञे त सभिनी माण्हुनि जी ज़बान बंदि थी वञे, सभिनी खे यकीन थी वञे त मां पहिरियां वांगुरु पाक दामन आहियां, पहिरियां वांगुरु मुख़लिस आहियां, मुंहिंजी काई ग़लती न आहे। सो जॾहिं उन्हनि खे यकीन अची वेंदो त पोइ तुंहिंजे अचण सां ऐं उन्हनि जे साम्हूं पाकबाज़ थियण सां, उनखे साबिती मिलण सां, उनखे यकीन अचण सां मां छा थी वेंदमि, हिकु भेरो वरी सिहतमंद थी वेंदमि, हिकु भेरो वरी तंदुरुस्त थी वेंदमि। ठीक है, चलिए अब बेटा आपके लिए उर्दू बच्चों के लिए क्या कहिए, सारे शहर भंभोर जी छड़े लोक लज़त। कह कि मैंने इस शहर भंभोर को ही छोड़ा, सारे शहर भंभोर को मैंने छोड़ दिया, छड़े लोक लज़त, यानी मैं वहां के लोगों की में अब मुझे कोई लज़त, कोई मजा, कोई दिलचस्पी नहीं, कोई खुशी, कोई सुकून नहीं। ठीक है, दूसरी मायने क्या कह रही है, सारे शहर भंभोर की छड़ी लोक लज़त, यानी सारा शहर भंभोर जो है उसने हर तरह की दिलचस्पियां अपनी खत्म कर दी हैं, यानी अपने कामों से ध्यान वगैरह हटा के सिर्फ उनकी मुझ पे नजर है ताकि तोहमत लगाएं कि पुन्नू जो तुम्हें छोड़ के गया है तो यकीनन तुम में कोई नुक्स होगा, क्योंकि पहले भी इस पे इल्जाम लगा था जिसमें इसने आग पर से गुजर के जो है वो अपनी पाकदामनी साबित की थी। ठीक है, उसके बाद क्या करिए, तोरिए दे को न को, तोरियो माने तुम्हारे बगैर, को न को तुम्हारे बगैर कोई भी शख्स, को न को मानू आम इज्जत, यानी तुम्हारे बगैर कोई भी आम आदमी जो है मुझे इज्जत देने के लिए तैयार नहीं, या तुम्हारे बगैर कोई भी शख्स जो है मुझे आम लोगों की तरह एक आम इज्जत देने के लिए भी तैयार नहीं है, जो कि एक इंसान का हक होता है। ठीक, थे साहु सेहत बीहरा बारोचा, क्या कह रही, अब मैं तभी सेहतमंद हो सकती हूँ, तभी खुश हो सकती हूँ, तभी मुझ में जान आ सकती है, तभी मैं जिंदगी की तरफ वापस लौट सकती हूँ अगर बीहर माने एक बार फिर, बरोचा माने बलोच, ए मेरे साथी, ए मेरे दोस्त, ए मेरे हमदम, ए मेरे शौहर, अगर तुम एक मर्तबा आ जाओ तो इन सारे लोगों की जो है वो जबान बंद हो जाएगी, सबको यकीन आ जाएगा कि मुझ में कोई खामी, कोई नुक्स नहीं था, मैं पुरखुलूस थी, मैं पाक दामन थी, और जब उनको ये सबूत मिल जाएगा तो फिर ही मुझ में ये जिंदगी वापस आ सकती है, यानी मैं फिर दोबारा सेहतमंद हो सकती हूँ। ठीक है।